नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर खां ख़बर ॾींदा हलूं त जीए सिंध माज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो राणीपुर में सिंध तरक़ी पसंद पार्टी जे अॻवान डॉक्टर ज़ाकिर सोलंकी, जीए सिंध माज़ जे अॻवान एडवोकेट सज्जाद सोलंकी सां गॾु मीडिया सां ॻाल्हाईंदे हिन चयो त वफ़ाक़ी हुकूमत सिंध सां मातली माउ वारो सलूक करे रही है। मुल्क में इंसाफ़ नाले का बि शइ न आहे। सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी 12 सालनि खां सिंध खे तबाह ऐं बर्बाद करे सिंध जो खज़ानो लुटियो वियो आहे। सिंध में ज़रदारी माफ़िया जो राज क़ाइम आहे। सिंध में इंतकामी कार्रवाइयूं करे सहाफ़ियुनि ऐं सियासी कारकुननि खे क़त्ल कयो पियो वञे। सियासी कारकुननि मथां कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि। सिंध गैस, कोयलो, बिजली जे वसीलनि सां मालामाल हूंदे सिंध जो अवाम बेरोज़गारी बदहाली जो शिकार आहे। नौजवान बेरोज़गारी सबबि ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि। सिंध जी अवाम खे पंहिंजे हक़नि जे लाइ हौसलाहत लाइ पुरअमन जदोजहद करणी पवंदी। नौजवान ख़ौफ़ज़ादा न थियनि। असांजी जदोजहद क़ानूनी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.ht.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।